मातली में यूरिया भाण ब्लैक ते विकिरो थियण लॻो। तफ़सील मुताबिक़ मातली फ़हीम अली जट मातली में हिन वक़्तु सारियुनि जी फसल जो टियों हिसो भाण छुटण जो वक़्तु वेझो आहे। एंग्रो कंपनी तरफ़ां मुक़ररु कयल डीलरनि खे ज़मीन मुताबिक़ भाण कंपनी जे डीलरनि खे खपत जेतिरो पूरो नथो ॾिनो वञे, जॾहिं त डीलरनि जे अलावा कराची जे वापारियुनि खां ओपन मार्केट मां ब्लैक ते ख़रीदारी करे महांगो यूरिया भाण विकिरो करे रहिया आहिनि। भाण जो सरकारी रेट 3600 आहे, जॾहिं त ब्लैक ते मातलीअ में 4100 रुपया विकिरो थी रहियो आहे। छाकाणि त एग्रीकल्चर डिपार्टमेंट बदीन जा समय फील्ड ऑफिसर बदीन में फील्ड वर्क कनि था, जेके बहितर रहनुमाई करे सघनि था त बदीन में केतिरी ज़मीन आबाद आहे। ज़मीनदारनि खे भाण जी घुर्ज घणी आहे। कंपनी जेकॾहिं पूराओ न कंदी त मजबूरन ज़मीनदार भाण ब्लैक ते ख़रीद कंदा। विच में कहिड़ा प्राइवेट वापारी आहिनि जेके भाण ख़रीद करे ब्लैक ते विकिरो कनि था, उहो अंग खरपिन डायरेक्टर लाइव स्टॉक ॾेई सघे थो। ॻाल्हि हीअ आहे त सभु कमु हेठियों स्टाफ हलाए थो। काफ़ी हद ताईं फील्ड एग्रीकल्चर जा फील्ड ऑफिसर ड्यूटी ते नथा वञनि, फ़क़ति पघार खणण ईंदा आहिनि।